जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी 17 नवंबर ते कराची में पैगाम सिंध मार्च करण जो ऐलान करे छडियो आहे। मलीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सनान कुरैशी चयो त पैगाम सिंध मार्च में सजी सिंध गड हुंदी। इहो मार्च इन लाइ करे रहिया आहियूं त सिंध जी वहदानियत खिलाफ हर तरफ़ खां साज़िशूं कयूं पयूं वञनि। हुन चयो त जस्कम जो सदाई सिंध जी विराइण वारी साज़िश खिलाफ चिट्टो मौक़िफ़ रहियो आहे। असां पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त करण ॼाणूं था। जस्कम सरबराह चयो त कॾहिं सिंध में 149 4 आर्टिकल लॻाइण जूं ॻाल्हियूं कयूं पयूं वञनि त कॾहिं क़ौमी असेंबलीअ में सिंध खे विराइण जा बिल पेश कया पिया वञनि। असां सम्झूं था त इहो सभु कुझु सिंध खिलाफ साज़िश जो हिसो आहे। कराची सिंध जी गादी वारो शहर आहे, उन करे कराची खिलाफ का बि साज़िश बर्दाश्त न कबी। सनान कुरैशी वधीक चयो त असीं सिर्फ़ धरतीअ जा एजेंट आहियूं। सिंध जे अवाम खे ख़बर आहे त सिंध लाइ शहादतूं कंहिं माणियूं आहिनि ऐं अॼु बि केरु सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करे रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk